जेकॾहिं तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में मायूस थी विया आहियो, ॾुखनि ऐं सूरनि वारी ज़िंदगी गुज़ारियो पिया, या तव्हां डिप्रेशन में हलिया विया आहियो, मायूस थी करे घरनि में वेही रहिया आहियो ऐं तव्हां चओ था त असांजो कुझु बि न थींदो, त पोइ हीअ वीडियो गौर सां ॿुधिजो। वल्लाह हीअ वीडियो तव्हांजे फ़ाइदे में आहे। पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि ही 3 कम करियो ऐं पंहिंजी ज़िंदगीअ जो इहो उसूल बनाए छॾियो। सभ खां पहिरीं त जेको कुझु मिलियो आहे उन जे मथां शुक्र करियो ऐं सबुरु करियो। इहा शइ कॾहिं बि न सोचो त फ़लाणे खे बिना महिनत जे सभु कुझु मिली वियो ऐं मूं महिनत कई, मुशक़तूं कयूं, पोइ बि मूंखे कुझु बि न मिलियो। छो त वक़्त खां पहिरीं ऐं नसीब खां ज़्यादा कुझु बि नाहे मिलंदो। जेकॾहिं तव्हांजे नसीब में का शइ लिखियलु हूंदी त तव्हां सवड़ विझी, रज़ाई विझी घर में सुम्ही रहो, तॾहिं बि तव्हांखे मिलंदी। पर जेकॾहिं तव्हांजे नसीब में नाहे त तव्हां आसमान ॾारे विझो या जबल जा पत्थर बि चीरे विझो, तॾहिं बि तव्हांखे कोन मिलंदी। लेकिन हिकु ॻाल्हि यादि रखिजो त तव्हांखे महिनत ज़रूरु करणी आहे। इहा शइ कॾहिं बि नाहे सोचणी त सभु कुझु नसीब जो आहे, सभु कुझु मुक़दर जो आहे, रिली विझी करे घर में सुम्ही रहो, ईअं कॾहिं बि नाहे। ख़ुदा हर इंसान जो मुक़दर पंहिंजो लिखियो आहे। कंहिंखे सवर में सुम्हारे करे सभु कुझु ॾेई छॾींदो आहे, कंहिंखे पत्थर कुटराए बि कुझु न ॾींदो। हीअ ख़ुदा जो पंहिंजो क़ानून आहे। नंबर ॿियों, जेकॾहिं तव्हां सफ़ा ख़ाली थी चुका आहियो, तव्हां वटि का शइ बि नाहे रही, त पोइ हाणे तव्हां ख़ुदा सां कारोबार करे ॾिसो। तव्हां दुनिया में कंहिंसां पार्टनरी कई हूंदी, तव्हां दुनिया में कंहिंसां कारोबार कयो हूंदो, लेकिन हाणे कारोबार पंहिंजे ख़ुदा सां करे ॾिसो। जॾहिं तव्हां सुबुह मां घर मां निकिरी ॿाहिरि रोज़ी जे लाइ वञो था, पंहिंजे कमकार जे लाइ वञो था, त सभ खां पहिरीं मां उन ख़ुदा जे नाले ते जेतिरो तव्हां खां थी सघे ओतिरो ज़रूरु ॾियो। जीअं पंहिंजनि घरनि जे अंदरि को नलको लॻियलु हूंदो आहे, हैंड पंप, जॾहिं उहो पाणी छॾे वेंदो आहे त पोइ पाण छा कंदा आहियूं, हिकु गिलास पाणीअ जो या हिकु लोटो उन में पाणीअ जो विझंदा आहियूं, पोइ उन मां पाणी पाण ओतिरो कढंदा आहियूं जेतिरी पाण खे ज़रूरत हूंदी आहे। घर जा ठिकर थांव बि उन मां फुल करे छॾींदा आहियूं, मट धिला बि फुल करे छॾींदा आहियूं। जॾहिं ज़रूरत पूरी थींदी आहे तॾहिं उन नलके मां हथु कढंदा आहियूं। जेकॾहिं तव्हांजी ज़िंदगी में बि सभु कुझु ख़तमु थी वियो आहे, पोइ ख़ुदा जे नाले ते कुझु ॾेई ॾिसो ऐं उन खां घुरी ॾिसो, ओतिरो मिलंदो जेतिरी तव्हांजी ज़रूरत हूंदी। ऐं नंबर 3, हीउ वक़्तु गुज़री वेंदो। जेकॾहिं तव्हां ॾुखनि ऐं तकलीफ़ुनि में आहियो त पोइ इहो अहद कयो ऐं यकीन सां चवां थो त इहे तव्हांजो ॾुख, तव्हांजो तकलीफ़ूं हिकु ॾींहुं ख़तमु थी वेंदियूं। जेकॾहिं तव्हां सुखनि में आहियो, ख़ुदा जूं नेमतूं तव्हां वटि मौजूदु आहिनि ऐं तव्हांजी ज़िंदगी सुठे नमूने सां गुज़रे थी, त पोइ इहो बि यादि रखिजो त इहो बि वक़्तु गुज़री वेंदो। छो त हमेशह जी बादशाही न कॾहिं बादशाहनि वटि रही आहे, न कॾहिं हमेशह जी फ़क़ीरी कंहिं ग़रीब वटि रही आहे। ही ॿई अहिड़ियूं चीज़ूं आहिनि जेके वक़्तु सिर वक़्तु बदिलजंदियूं रहंदियूं आहिनि। जेकॾहिं तव्हां अॼु ॾुखनि ऐं तकलीफ़ुनि में आहियो त यकीन सां चवां थो हिकु ॾींहुं तव्हांखे सुख ज़रूरु मिलंदा। पर जेकॾहिं तव्हां सुखनि में आहियो, तव्हां वटि ख़ुदा जी नेमत मौजूदु आहे, त पोइ इन पंहिंजे हेठां जेके इंसान आहिनि, जेके ग़रीब, मिसकिन, अबोझ माण्हू आहिनि, उन्हनि जी ख़िदमत करियो, उन्हनि जो साथ ॾियो। पोइ तव्हां ॾिसो त तव्हांजी ज़िंदगी केॾी आसान थी बणिजी पवे।